तू जो कंदे कम कार मिठा पोइ चालाए असां हिते आयूं वेठा तव्हांजे इंतज़ार में वेठा आहियूं। असां मेगा शो खणी अची रहिया आहियूं जंहिंजो नालो आहे धरती मालामाल। मेगा शो, बिगेस्ट शो धरती मालामाल पूरो रमज़ान हलंदो। खोड़ सारा इनाम खणी वञो। इनामनि में ॿुधायां छा छा आहे? कार, मोटरसाइकिल, वॉशिंग मशीन, इस्त्री, सिलाई मशीन, जूसर मशीन, मोबाइल ऐं हार सिंगार जा खोड़ सारा इनाम, घड़ियूं, बसि मां छा ॿुधायां, परफ्यूम, अलाए छा छा आहे तव्हांजे लाइ। इंतज़ारु पिया था कनि। किथे हो बाबा? ही शो रमज़ान जो पूरो महीनो हलंदो। तव्हांखे अचिणो आहे बाबा 7-8 बजे धरती टीवी ते पंहिंजी फैमिली सां गॾु ऐं असां प्रोग्राम शुरू कंदासीं लाइव। ज़रूरु अचो। हिन शो में खोड़ सारा सामान आहिनि। स्क्रीन ते नंबर अचे थो, पंहिंजी रजिस्ट्रेशन करायो ऐं कॉल कयो ऐं हलिया अचो बाबा। पर शर्त इहो अथव पंहिंजी फैमिली सां गॾु अचो ऐं हिन प्रोग्राम खे इंजॉय कयो, इनाम बि खणी वञो ऐं एंटरटेन बि थियो, जंहिंमें खोड़ सारा असांजा महिमान अदाकार ईंदा ऐं सिंगर ईंदा, तव्हांखे ॿुधाईंदा राग, मौज हूंदी, मस्ती हूंदी, मुक़ाबिलो हूंदो। बाबा मुक़ाबिलो कंदव, इनाम खटींदव, न कंदव ताड़ी वॼाईंदव भले। न तव्हां अचो, तव्हांजे लाइ खोड़ सारा इनाम आहिनि। छो जो रमज़ान जो पूरो महीनो असां तव्हां सां गॾु हूंदासीं, इनाम विराईंदासीं, एंटरटेनमेंट हूंदी, मस्ती हूंदी, मौज। धरती 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 मालामाल पंहिंजी धरती।